साला सालू चओ सालू। अरे सालू तो तुझो नालो आहे न मुंहिंजो त सालो ई न साले खे सालो न चवां मूंखे भेणी को चवां छा आई सभा को चरियो जट्टू ॻाल्हि ॿुधो मां त सम्झां थो त हिन महिल जेको माहौल हले थो त लीमो बचंदो ई कोन। आमीन। हा हा तूं जेकॾहिं बचड़ो सां रिश्तो ॿधणु चाहीं थो त देरि न करो हिन महिल मौक़ो अथई मौक़े जो धको हणो चवंदा आहिनि लोहो कोसो हुजे न उनखे जीअं फेराए सघंदो आहे। मां त अधीअ खे मञाए विझां त हो बचुल जो वञी रिश्तो वठे पर तूं अधीअ जा कना वरी मुंहिंजे खिलाफ़। अरे चरिया ॼट तुंहिंजी भेण जेकी आहे न तोहारी अधी बेगुल उनजी वॾी उड़तुड़ आहे हुनखे तुंहिंजी अलाह जो कछ मां मूंखे पई चए त मां अधो चवे न चवे मां वञा बचुल वारनि ॾे हिन जे रिश्ते जी वञी हा कराए चाॾो सम्झी कोन थो ॻाल्हि खे। ॻाल्हि ॿुध सच थो ॻाल्हाई या मूंखे बेवकूफ़ थो बणाई। अरे बेवकूफ़ बणाइबो आहे वक़ूफ़ वारे खे तोखे त वक़ूफ़ ई कोन्हे को। मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे त मिठाई जो बंदोबस्तु कर उहो वई आहे हुनजे घर उनखे बजाए मोटंदी पोइ मिठाई विढ़ा पोइ मिठाई खाईंदासीं शेरा चवंदासीं गाना ॻाईंदासीं तोखे मोड़ ॿधंदासीं हिन गंदे बूथ ते ऐं तूं घोट थी ऐं हीअं हलंदे पोइ मां चवंदुसि घोट मिला तोखां सोहणी या तुंहिंजी कुआर घोट मिला बिला वरी किथां आयो। बाक़ी मिठाई जी ॻाल्हि करी थो न पा न अधु किलो न किलो न मण जा मण मिठाई वठी थो अचां हींअर ई वञा थो। ॿुधो पर मिठाई में जुलेबी हुजे लॾू हुजनि मेसू हुजे जेकी शइ मूंखे बि वणे न ॾिस न रसगुल्ला लाज़िमी ईंदो ऐं हो कारा कारा कोन हूंदा उठ जा लेडूला जेके छा चइबो आहे गुलाब जामुन ओ इहो जामुन जा पुट इहे गुलाब जामुन इहे बि मां खाईंदुसि इहे सभु वठी अचु तुंहिंजी शादीअ में मां झूमंदुसि नचंदुसि ओ जमालो जेको खटी कोन आयो खेर था त हो जमालो। सची सची अधी बेगुल मुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि करण वई। वैया सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।